अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार हिकिड़े नए इंटरव्यू सां गॾु। दोस्तो, अॼु असां सां गॾु आहिनि तमामु बहितरीन दोस्त, उहो बि आहिनि अंग्रेज़ ज़ाहिर तव्हांखे नज़र थो हूंदो, ऐं सर्बिया खां आयल। सो हे वधीक पंहिंजो मूंखे शहर जो नालो बि विसरी वेंदो। इहा सर्बिया हिकिड़ी कंट्री आहे, मुल्क आहे। पहिरियों त हिननि खे भलीकार था चऊं, हीउ स्टीवन हिन जो नालो आहे। वधीक हिननि खां मालूमात पुछंदासीं त हीउ जेको आहे न सिंध पाकिस्तान में अची करे कीअं महसूस करनि था, हितां जा माण्हू जेके असां आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे हिननि खे कीअं लॻनि था, छो जो हे नवां आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी रहणी कहणी हिननि खे कीअं लॻी या असांजो मुल्क हिननि खे कीअं लॻो। उमेद त हिननि खे सुठो लॻो हूंदो। ब्रदर, अस्सलाम वालेकुम एंड वेलकम पाकिस्तान। Alaikum salam. Nice to meet you all here, and I'm really thrilled, and I love Pakistan, and I'm so happy to be here. Thank you so much. Welcome. And how much feel and you come Pakistan, Sindh province? Yeah, really nice. People are lovely. Food is amazing. Nature is also great. There is a lot of agriculture I see, and I enjoy it all the time. Really, I feel really nice. Where are you from? Your country name again? You speak. My country is Serbia. It's Southeast Europe. It's part of ex-Yugoslavia. There was a big Yugoslavia country, and we fall apart on 6 countries. So I come literally from 3-4 countries. So this, I'm from all 2-3 countries from this Yugoslavia. So I cycled 8,250 kilometers to this place exactly here, and it's amazing. I love it. ओके, गुड वेलकम। हे चए थो त माना मां 8000 किलोमीटर सफ़र करे पंहिंजे मुल्क खां हिते पाकिस्तान, उन खां पोइ वरी सिंध पहुतो आहियां। ऐं हिन खां पोइ वरी इहो जेको आहे न मां पुछां, मुंहिंजी इंग्लिश थोरी कची अथव, इंग्लिश ॾे न वञिजो। दोस्तो, हाणे ॿियो सुवाल जेको आहे मां हिन खां इहो पुछंदुमि त हे हाणे कहिड़े मुल्क में वेंदो ऐं हितां खां थी करे अॻिते। ब्रो, यू विच इन अनदर कंट्री यू गो? Yes, our next destination now will be India. So from Karachi, we are cycling towards Lahore, Yes. and then hopefully we will enter India from Lahore. Yeah. हे दोस्तो, चए थो त माना मां जेको आहे हितां खां हाणे थी करे साइकिल ते लाहौर वेंदुमि। साइकिल खां लाहौर खां पोइ वरी अॻिते इंडिया क्रॉस कंदुमि, ऐं हिन खां पोइ वरी जेके आहिनि पोइ जेके जेके डिटेल्स सां हूंदा उन जे हिसाब सां मां जेको आहे न ॿिया मुल्क बि विज़िट कंदुमि। हाणे असांजे ॻोठ हाउ मच यू फील इन माई हाउस, इन माई विलेज यू कम? Nice reception, and maybe your viewers don't know, but it's your birthday right now, so I'm really honored to be here and celebrate your birthday with you. Cake was amazing, and I love it. Jarwari cake, Jarwari. Jarwari cake. थैंक यू, वेलकम वेलकम। दोस्तो, हाणे इन खां इहो पुछंदासीं त हे जेको आहे उते छा कंदो आहे, पंहिंजे मुल्क में कहिड़ो कारोबार कंदो आहे, कहिड़ो कमु कंदो आहे? ब्रो, यू व्हाट डू यू डू इन योर वर्क? Your country? I am electrical engineer, so I do electricity. I do also wireless internet. I do CCTV and this all electrical stuff. दोस्तो, हाणे जेको आहे हिन खां इहो सवाल ज़रूर पुछंदुमि आख़िर में त हिन जी शादी थियल आहे या न थियल आहे, ऐं उते हिन जा घणा ॿार आहिनि, ऐं उहे ॿार हिन जा छा कंदा आहिनि। ब्रो, यू आर Serbia and you single or married? To all the girls in Pakistan, I am still single. You can get me easy. I am on the bicycle. हे चए थो त मां सिंगल आहियां, घुमंदो वेंदो आहियां। अगरि मुंहिंजी घरवारी हुजे त मां न घुमी सघां। मूंखे लॻे थो ईअं चई, मूंखे बि सम्झ न आई ॻाल्हि। सो हिन जो पंहिंजो यूट्यूब चैनल बि ठहियल आहे, ऐं हे जेको आहे घुमंदो वेंदो आहे। ऐं हाणे जेको आहे लतीफ़ भाई असां सां गॾु। लतीफ़ भाई खां कुझु सवाल पुछंदासीं। लतीफ़ भाई, तव्हां कीअं महसूसु कयो था हे जेको आहे स्टीवन हिते आयल आहे? साईं, असांजे लाइ त हिकिड़ी हानर ॻाल्हि आहे जेकॾहिं ॿाहिरि मुल्क खां जेको आहे साइकिलिस्ट, इंटरनेशनल साइकिलिस्ट असां वटि आयो ऐं असांजी महिमानी कयईं, असांखे खाधईं ऐं असांखे वॾो मज़ो आयोसीं। हाणे जेको आहे न हिन खां पोइ वरी इहो थोरो ॿुधायो त तव्हां वटि त हाणे राइश पज़ीर आहे, हिन खां पोइ वरी किथे वेंदो, इहो बि तव्हां पंहिंजी ज़बानी ॿुधायो। हा, हिन जो सफ़र हितां डायरेक्ट पंजाब लाहौर, ऐं लाहौर मां हिनी वाघा बॉर्डर थ्रू इंडिया में दाख़िल थींदो। दोस्तो, जेको आहे हे आख़िर में हाणे स्टीवन असां सां गॾु आहिनि। स्टीवन खां आख़िर में पुछंदासीं त हे आख़िर में असांजे सिंध, असांजे पाकिस्तान लाइ जेको आहे नौजवाननि लाइ छा मैसेज ॾींदो। ब्रो, यू लास्ट message our people, Pakistani, Sindhi? Yes, go be good in school, learn English,
It's very important. You can speak with the whole world, and be good to everybody. Be good to your family and friends and everybody, and learn. Be good in school. Keep your country clean and try to make better in life. थैंक यू हे चए थो त पंहिंजे मुल्क खे तव्हां संवारियो अञा वधीक तव्हां संवारियो सुहिणो त मुल्क असांजो उहो ई आहे पर अञा वधीक तव्हां हिन खे संवारियो ॿारनि खे पढ़ायो इंग्लिश तव्हांजी माना थोरी वीक आहे त तव्हां इंग्लिश खे वधि खां वधि पढ़ो हिन जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त असां इंग्लिश में उहे आहियूं कचा सो इंग्लिश तव्हां पढ़ो उमेदु त हीअ जेकी वीडियो आहे तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अगरि हीअ वीडियो पसंदि अचे सलाम सिंध यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो हाणे जेको आहे मां तव्हांखां इजाज़त वठंदुमि पंहिंजे दोस्त तारिक बोज़दार खे ॾींदा ऐं स्टेवन ऐं अब्दुल लतीफ़ खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़